दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सॉफ्ट सीरियल पंजाबरी सां गॾोगॾु रियासत जी बि ख़ुशख़बरी तव्हांखे ॾियण वारो आहियां हिन नंढड़े वीडियो में। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शायदि कोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा ऐं पेज खे बि फॉलो कंदा। हलूं था अपडेट जी तरफ़। जीअं तव्हांजो घणो टाइम बि वेस्ट न थिए। दरअसल दोस्तों पंजाबरी जो पुरमे जे इंतज़ार में आहियो तव्हां ऐं पुरमो तव्हांखे हिन टाइम ताईं नाहे मिलियो ऐं पुरमो बि थी सघे थो अॼु शाम ताईं अचण जा इम्कान आहिनि। जे अॼु शाम ताईं पुरमो अची वियो पंजाबी ड्रामे जो त दोस्तों पोइ राति इम्कान आहे। ड्रामे सूमरु आहे न, अॼु अंगारे जी राति आहे। अंगारे जी राति थी सघे थो त पोइ मतां जो पहिरियों एपिसोड हलायो वञे। कल्ह ई मां तव्हांखे ॿुधायो 50% चांस आहिनि सूमर ते, 50% चांस अॻे सूमर ते। अॼु शाम ताईं जे पुरमो अची वियो त पोइ ड्रामो पको आहे। जे शाम ताईं पुरमो न आयो त पोइ अॻे सूमर ते हीउ ड्रामो पंजाबरी हलंदो। इहा तव्हांखे कंफर्म अपडेट ॾींदा हलूं। बाक़ी रही ॻाल्हि रियासत जी, हाणे कुझु ॾींहं जे अंदरि दोस्तों रियासत जा बि टीज़र अचण वारा आहिनि KTN एंटरटेनमेंट ते। उहा बि पल पल ख़बर असां तव्हांखे ॾींदा रहंदासीं। KTN ते जेको रियासत ड्रामे जा ईंदा पुरमो टीज़र वग़ैरह सभिनी जी अपडेट तव्हांखे मिलंदी रहंदी। उन में बि उन्हनि जी इहा कोशिशि आहे खजू सां वारनि जी त असां बि कीअं बि करे पंजाबी ड्रामे सां गॾु पंहिंजो ड्रामो KTN ते हलायूं रियासत ऐं असां पोयां छो रहूं। पर उन्हनि जी कोशिशि आहे, पर उनजी शूटिंग बि ॿिए सीरियल में दाख़िल थी चुकी आहे। बहरहाल हू ड्रामो थोरो लेट शूट कयो वियो, हीउ थोरो पहिरियों 2-3 ॾींहंनि जो गैप ऐं अॻियां पोयां ड्रामे थींदो ज़रूरु। सुठो कॉमेंट करे लाइक करे छॾींदा।